मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई कमदार टोनी जी कया मोहतार लालू पते टोनी ईदन जुबन विलायती अजा गिरफ्तार न थिया या जांच कर त यो सूतली सूबेदार कंहिंजे रिढुनि सां रुलंदो थो वठे। बाबा साईं ये टई वॾा ठगन ऐं अकेलो सुतली साहब इन्हनि खां त नथो पुॼी सघे ऐं वरी जेके तव्हां मथां सिपाही सस्पेंड कराए छॾिया जॾा मॾा हुआ त कम जा न। अरे सस्पेंड पंहिंजा फालंदे थिया आहिनि। सूतली साहब जे लाइ असां नओं पुलिस फोर्स घुराईंदासीं नओं पुलिस फोर्स। ईअं न कर लालू साहब ईअं न कर हथो गंदो कचो न ठाणे ईअं न कजा लालू साहब जेकॾहिं नई फोर्स घुराई दे त असां पुराणनि खे टीं दफ़े अरब कोन हणंदा इसा वरी किथे आ ड्यूटी हणनि खेड़ा ड्यूटी किथे वणा कंदासीं बहाल त कंदा। अरे ड्यूटी कोन हणंदा वॾा ऑफिसर तव्हांखे कोड़ा हणंदा कोड़ा। तव्हां ॿिन्हिनि पैसा खाई मेले में गंद कयो आहे ऐं वॾो गंद कयो आहे। टोनी साहब असां हिन सज़ा में लोरियूं पता असांखे माफ़ी खपे वरी अहिड़ी ग़लती कोन कंदासीं। जेकॾहिं असांखे माफ़ी न मिली तेसीं ताईं असां तुंहिंजा परते ताज़ी पॉलिश कराई अथऊं नओं बुर्श लॻल आहे। इसा लालू साहब छा थो चए? लालू साहब तो चए सैंडल जी पॉलिश लही वेंदी पॉलिश मालिश हाँ मालिश कंदासीं रुगो ड्यूटी बहाल थिए ऐं लालू साहब खे राति ॾींहुं मालिश कंदासीं मथे खे पेरनि खे रुगो ड्यूटी बहाल थिए। ऐं हा मूंखे बि कजो हाणे निकिरो तव्हां नौकिरी लाइ सिकंदव थोरे में शुक्र कयो आहे न त एतिरा ज़लील न थियो आहे। हलो 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 माना ड्यूटी कयूं लालू साहब तव्हांजी महिरबानी सां ड्यूटी कंदासीं। थाणे ते पैर रखियो अथव न त गोॾनि जूं ठकड़ियूं भॼंदा आहिनि सां। लालू साहब मुंहिंजी त हुई टंग भॻल आहे ईअं न कर मुंहिंजे बच्चनि जूं बदो हुन खां असांखे बहाल कर। हा बस ठीक है मां सम्झायां थो लालू साहब खे आई लव यू। टॉनिक बस कर। लालू साहब जे माण्हुनि खे पंहिंजी ग़लती जो अहसास थिए माफ़ करे छॾिजे बल्कि मां त चवंदो हुनखे बख़्श करण ई बहितर आहे। मोतबरा हाँ उहो लालू साहब मोतबरा जीअं चवंदो मश्करे में तीअं ई थींदो। लालू साहब महिरबानी कयो असां ऐं असांजा बचड़ा तव्हांखे दुआऊं कंदा। ठीकु आहे मां मथे ॻाल्हायां थो। ॻाल्हि ॿुधो अहिड़ी का ग़लती कयव न पोइ सस्पेंड न थींदो जेल वेंदव। तेल हाँ हाँ लालू साहब तेल सां पंहिंजे पैसनि जो ई वेठी आहे। इसा कीअं ईसा हिनखे वठी वञ ठहियल कम ॿुधाए छॾींदई हिला रहा है यार ये बिला वजह हिला रहा है। मस मस तो लालू साहब राज़ी थियो आहे वञो नयूं वर्दियूं सिबरायो नयूं। हल ठहियल कम त वञे छा थो थिए हल। लॻे थो कणिक जे लापारे ते वियो वॾा वॾा खुंखरा थो वञे। हेॾा पुलिस वारा हूंदा ॾोह अञा कोन थींदा। ओ अंधा भेड़ी वोई ओ अंधा भेड़ी वोई लॻे थो अलाए छा थियो। ओ अंधा भेड़ी वोई इधर जुमन न ओ अंधा भेड़ी वाह मां तुंहिंजो सालो कुकू कुंडाई ॾिस त सही। तू ही जा मुआरा साला कुकू कुंडाई छो ई तने जुमन जे पोयां पे रुकी मूंखे तो वठी निभागा छॾी हां त 2-3 कलाक ॿिया आराम करे वठां। अंधा भेड़ी वाह केड़ी वंगार ते वए हालत सफा रिछ पछा आंगुर लगी पई थई ॼण 11,000 जी तार मथा गिरी पई थई। छो तो पहिरीं भेड़ खे बेवा करण जा ख़बर सी कुकू इन्हनि टिनी शैताननि ॾाढो डुकायो आहे वठी नथा ॾियनि लखनि करोड़ जा केस था लॻियूं फोर्स बि नथा ॾियनि। अता भेड़ियो टई शैतान ये वरी केड़ा इतन जुमन ऐं विलायती छा? हा गुजरात भनी वे अदा भेणी वाह इन्हनि टिनिनि खां वधीक को ॻोठ में वॾो शैतान आहे। अदा भेणी वाह तूं बि पुलिस फोर्स वधा हिकु त माज़ूर माण्हू ए ॻोठ जा जेके गट खुलियल आहिनि न इन में किरी पए त ॻोठ जो नेकाल ई बंदि कुझु ख़्यालु कर पंहिंजो। उॾी नथो मरी हां वरी बि ॻोठ जो नेकाल बंदि थींदो इहो ख़्यालु अथई भेणी उहो मरंदो उन ॾुख कोन अथई। हाणे ॻाल्हि ॿुध मूं छा नालो अथसि असांजो हा लालू साहब उनखे फोर्स वधाइण लाइ ज़ोर भरियो आहे तूं बि मिंथ करीसि त फोर्स वधाए ॾे त ईदन जुमन खे पकड़ियां। हा ता भेणी वाह हणा थो लालू साहब जी कुर्बारी कुंडी ऐं लालू जा वोल्ट वधी वेंदा तुंहिंजो कमु थी वेंदो तोखे फोर्स मिली वेंदो। अहिड़ा वोल्ट बि न वधाईसि तेज़ न मीटर शाट कढे न दूंहां कोन थींदो आख़िरकार कुकू कुंडाई हां। महिरबानी हा अमड़े ॿुधो अथसि त खुताबिन मदरसे जे मथां उठ चाढ़ियो हो ईअं ई हिननि बि ॾाचीअ खे मथे ते चाढ़ियो आहे। मवाली अम्मा त पोइ तूं खणी सम्झाएसि हा न पावलीअ खे। अमड़े रिढ खे रबाब वरी बि सम्झ में अचे वेंदो
इन छोरीअ खे चङाईअ जी ॻाल्हि सम्झ में सफ़ा कोन ईंदी। मां इहा त ख़बर हूंदई न त कहिड़ी ॻाल्हि ते नाराज़ थी आहे। अबड़ मूंसां त पावलीअ जी पवे ई कान थी पई, असली ॻाल्हाइण ई गवारा नथी करे पई। हाणे इहा मूंखे कीअं ॿुधाईंदी त छा ते नाराज़ थी आहे? मुंहिंजी माना त मवाली मुरीद थी विया आहिनि पावलीअ जो। न न मड़े, मवालीअ जो वॾो ख़्यालु थी रखे पई। कॾहिं दिला थी भराइसि, कॾहिं बाथरूम थी धोराइसि, कॾहिं बोरची खानो थी साफ़ कराइसि, ताव थी धोराइसि, अटो थी ॻोराइसि। वॾो ख़्यालु थी रखेसि पई। ॾिस आहियां न मां नसीबनि वारी ससु जो अहिड़ी नुंहुं मूंखे मिली आहे, वक़्त वारी। मां अलाह सुधारींदसि, बाक़ी अधे मवाली सां करे त हालतूं थी। इहो तुंहिंजो अधो मवाली बि चङो मुड़ुसु कोन्हे को। मां थी कमु चए पई, गोॾे में चुक पई आहे, चेल में सूर आहे, गाटे में छिक आई आहे, अलाए केतिरा थो बहाना करे, बाक़ी हुते बीठो थो पियो ठूठियूं रगड़ी। मां इन जी माना त अधु मवाली हिते अची कड़ी में अची वियो आहे। बसड़ीअ वटि ॿुधो होसीं त देवन जो साहु तोते में हूंदो हो, पर हिन मवालीअ जो साहु अटकियो आहे वञी ने पिटकड़ीअ में। अम्मा चङो मां हलां थी, मिठल आयो हूंदो घर, मां थोरो घर जो कमकार करे पोइ वरी मां ईंदीसां, ठीकु आहे? चङो चङो अमड़, भली हल। ॿुधे थी पई अगई देखियूं नुंहनि जो, अलाह समक ॾींदी जेको सेठियाणीअ जो मोह मथे कंदी आहे। अलाह सुठो मां। उस्ताद जॾहिं असां लालूअ खे हथ पेर ॿधा ऐं हुन मेले जी इजाज़त ॾिनी त सूफ़ी राग करायो, झूला हणायो, मैजिक शो हणायो, त पोइ तो इहो खदड़नि ऐं नाचण वारो गंद छो कयो? अदा उस्ताद सही आहे। इहो खदड़नि नाचण जुआ सो मेला हलन काथे था? ईदन मोराई नंढे भाउ खां अकुल सिख सही तो चवे डीज़ल ते। पीर फकीर जी दरगाह त कान्हे न जो नाराज़ थियो थिए लालू तीअं खदड़ा ऐं नाचू छो नचा। असां त ॻोठ में मेलो लॻरायो हो त जीअं ॻोठ वारा ख़ुशि रहनि डीज़ल ते। मेलो लॻरायो हुई न, हाणे सूतरी पोयां लेलो लॻो थो वरतई, उन सां मुंहुं ॾे त ख़बर पवई। दुआ कयो तो सूतरी सूबेदार खे फोरस न ॾियनि, बाक़ी अकेलो असांखे सॼी उमिरि छा क़यामत ताईं कोन पकड़े सघंदो। ॾिसे ई कोन त पकड़ींदो किथां। उन ॾींहुं बि नलके में वात हई त मां भॼी वियोमांसि, और पाणी पियार पाणी, हाणे पाणी हुजे त ॿिए किथां में मां लभाई कोन केरु पियारींदुसि डीज़ल ते। उस्ताद मुंहिंजे ख्याल में त हींअर ते सूतली सूबेदार नलके ते न बीठो हुजे तो इहो त विलायती नलको वारा ऐं मां पाणी पियां। न दा नलके जे असर ते कोन बीठो अथई। तोखे कीअं ख़बर पई? ओ हेड़ साम्हूं बीठो अथई। वेंदा कान्हे, मूं बि पंहिंजी ज़ाल वारो ज़िद कयो आहे, या त गिरफ़्तार कंदोसां या त ॻोठ छॾे रहंदोसां। रेडी भॼो न, भात करे वेही रहो डीज़ल ते। न उस्ताद अॻु में असांखे छप हण त सोखो कयो हुई, भॼण में भलाई आहे। पोइ वेठा छो आहियो? भॼो त भॼूं, भॼो भला। पेरनि में गोजूं, पेरनि में गोजूं, भॼो डीज़ल ते। बीहो, अॼु पिस्तौल में गोलियूं आहिनि, बीहो ॾे। केसताणी भॼंदा? राहत ॾिनो मान। अरे शागिर्द बीहो बीहो। वरी उस्ताद छा थियो? लॻे थो न अंधे सूबेदार सूतरी जी गोली लॻी आहे, रत खुड़ियुनि ताईं अॼो वियो आहे। न तरस ॾिसो था। अरे गोली किथे लॻी आहे ॾिसो छोरा। उस्ताद गोली कोन लॻी अथई। गोली न आहे लॻी त पोइ आलाण छाजी आहे? उस्ताद वारो कर को वाटर ॾिसो, हुन में बुल ने वॾो गंद कयो अथई। लॻे थो ब्रेक तां पेर खॼी वियो आहे छा? 4 कलाक सॼा गुज़री विया आहिनि, तुंहिंजी छोरी चिलकणी जो त अञा मां मूं पेट ई कोन थो भरिजे तो घर अचे। ये मिठल भला छो जी देर कई आहे? चिलकणी, ओ चिलकणी, ओ मुंहिंजी प्यारी चिलकणी काथे? छा थियो आहे छोरा? आयो ई तर चिलकणी, मुंहिंजी चिलकणी। मां खां बि पुछी त मां ठीकु हुई या न? काने का चोणे भैया मां ॾे तेरे पेट भरजेसि त घर अचे। छो भैया मां तो त कोन कावड़ायो अथसि न। भले अब मुंहिंजी का मजाल आहे जो मां तुंहिंजी ने दादुनी खे कुझु चवां? या तो वारी चिलकणी ॾींहं में 8 दफ़ा थी वञे मां ॾे। मां जे घर वई आहे न, पोइ वठी थो चादर में कावड़ करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? छोरा ये कली ते रखियूं वञे, जे ओॾे खणी वे न त कलीअ सुधो खाई वेंदियूं सभु शयूं। अमा हिन थैलीअ में कुझु कोन्हे, मूंखे तुंहिंजो कसम आहे। खॾ में वञी पओ, कोन्हे थैली में कुझु।
पर मूंखे इहो ॿुधा त पिणे वल्लू जे लाइ कुझु कयो या न? हा हा चाचे रिवस खे ॾाढियूं मिंथियूं कयूं आहिनि पर मां थोरो आसरो घटि आहे। मिठल मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं हिन ॻोठ में वल्लूअ खे इजाज़त अचण जी मिले थी न त ठीकु आहे, न त मूंखे पने ते 3 अखर लिखाइण ॾे तलाक जा, त मां पंहिंजे पुराणे पीरूअ सां मुंहिंजी शादी कयां जेको तुंहिंजो असली पीउ आहे। वमा थोरो सबुर कर, बेघर न कर। हा ही घर आहे न पापल वल्लू जे नाले थियल आहे। हाणे बि पुराणा नोट कम जा न आहिनि रहिया, इन पुराणे पीउ खे कंदासीं छा? ठीकु आहे ठीकु आहे, मां महीनो हिकिड़ो रुगो सबुर कयां थी, पोइ मां मयारी न आहियां। रन मुरीदो छोरो थी वियो बस। बाबा हे न्याणी जो फोटो ओ बा ये केड़े किस्म जा कम शुरू किया थई? ये लाली के खबर पई न त कॾहिं तोखे मूंखे पहिरें उघाड़े घर मां। मां पहिरें उघाड़े कोन निकिरंदुसि। छो तूं पहिरें उघाड़ो न निकिरंदे? छो जो एमरजेंसीअ में मां बूट पाए सुम्हंदो आहे। अबा हे न्याणी ॾिस फोटू वारी रिवस में। हा ये त इंडिया जे अदाकार जो फोटो आहे। बाबा दे खबर कि वरी केड़ा कम शुरू किया थई जो माण्हुनि खे इंडिया जे अदाकारनि जा फोटो ॾेखारे आसरा पियो थो ॾे? अड़े अबा मिठल फोटू खणी आयो केतिरो त न्याणी मेड़ अथव। बाबल वल्लूअ जी सज़ा ख़तम थियो त ॻोठ अचे। वल्लूअ जी सज़ा इन नफ़ालनि ते ख़तम न थींदी जो इंडिया जे अदाकारनि जा फोटो ॾेखारे न्याणी मेड़ थो विझे। या ॻाल्हि मूंखे क़बूल न आहे मुंहिंजा पीउ। अड़े अबा जे इहा क़बूल न थई त ॾिसजांइ सुभाणे मिठल पंहिंजी मां कज़ीअ खे वठी ईंदो। कज़ीअ खे मां कुर्ब कोन ॾींदुसि, ये करड़ी अखियूं करे ॾेखारींदोमांसि ईअं। छो बा कज़ी का अखियुनि जी डॉक्टर छा जो कड़ियूं अखियूं करे ॾेखारींदुसि? वरी कंहिं चई? तो जो चयो त कज़ीअ खे कड़ियूं अखियूं करे ॾेखारींदुसि। ओ बा मुंहिंजा पीउ रिवस में बाक़ी नाले वांगुरु रिवस में थो अॼुकल्ह हली छा? पंहिंजो पाण खे जवानड़ो थो सम्झी? हा मुंहिंजो मतिलबु इहो आहे त कज़ीअ खे लिफ्ट नाहे कराइणी, हली वल्लू जो वेल में हुजे। जानवर सिपाहियो पहिरियां त मां तव्हां टिनी खे लख 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 मुबारक ॾी जान छॾायो। साहब लख लख ईअं थो ॾी ॼण को मुबारकूं नथो ॾी, ॿियो कुझु थो ॾी। मुबारकूं बाबा मुबारकूं जवानो मुबारकूं। यस सर सर पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे हर हर जवान थो चवां, ॾुख त कोन था कयो। सर हेतिरी थी आहे, बाक़ी कसरूं तव्हां पूरी कयो। बाबा असांजे पीउ ॾाढे तौबा कई जो तव्हांजी आटक सां को कमु कयूं। ठीकु आहे पर हाणे ग़लती कंदो त सस्पेंड कोन थींदो, जेल वेंदो जेल। सर लालू साहब त असांखे मथां खां माफ़ी वठी ॾिनी आहे पर लॻे थो तव्हां असांखे माफ़ नाहे कयो। लखनि करोड़नि जा केस था हल कयूं, न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे। पोइ बि सच्चाई सां ड्यूटी थो कयां, तव्हां वांगुरु नोटनि ते तिरकां कोन थो। सर हिकु असांखे विलायती लालच ॾिनी, ईसो अंधो थी पियो अंधो। गंदो हा हा साहब हिन रुशियत वारे धंधे ते हिन इसे मंडे धागे लाथो आहे। बसि ओॾी महिल त विड़ो पा, असांखे बराबरि में हिसो खपे। हाणे सॼो ॾोह इज़त आहे। ख़बरदार होशियार बेकरार इंतज़ार। बसि जहिड़ी का ज़रूरत न आहे, शुक्र कयो जो बहाल थी वियो। हाणे पंहिंजी ड्यूटी इज़त शराब सां कयो। ओके सर। ओ मां चिलकड़ी मरी वेंदी साईं, छोरो मवाली बि ज़ाल जो थी बीठो आहे, पुछे बि कोन थो। मां इन जे करे ई त चवां थी त ज़िद ता लह, मवालीअ खे छॾ, असां सां गॾु हली असांजे घर रह। मरसूं मरसूं ड्रभ न चरसूं, पंहिंजे घर में साह ॾींदसि, इन किनीअ कसीअ जे आॾो वञी दम न ॾींदसि न ॾींदसि। अम्मा उहो घर भला छा रुगो कज़ीअ जो आहे छा? मुंहिंजे मिठल जो बि त आहे न। शींहं ॿेले में न रही सघंदा आहिनि, ईअं कज़ी ऐं मां बि न रही सघंदी हुई गॾु। पोइ ॾिसे थी मवाली मां मड़ीअ खे छॾियो, जोए जे कढ निकितो हलियो वियो। अम्मा मुंहिंजी ॻाल्हि सम्झ, तूं रुगो उते हली रह, मुंहिंजो सॼो कमकार मां पाण कंदसि। बीमारीअ मां शायदि बची बि वञा, पर इन ततीअ जा ताना मूंखां न विसरंदा, मूंखे जीअण कोन ॾींदा। अम्मा तूं त मुंहिंजी का ॻाल्हि सम्झे ई कान थी। पोइ चङो भला मां वञां थी, मतां वरी मामी कज़ी अचे हिते टकाव करे। मूंखे हिकिड़ो कड़क ठाहिण जो प्यालो ठाहे ॾेई वञो, पोइ खटनि भाग मुंहिंजा मुआसे या बचासे, हाणे सिर ॾींदी सुर कंहिंखे। ठीकु आहे अम्मा, मां वञां थी, तुंहिंजे लाइ चांहि ठाहे थी खणी अचां।
वारो ख़राब मणे वारो कर वार कयो अरे मवाली ओ छलका हथा पंदई अरे पटीअ ते पेर न हूंदई मवाली छल सुख जो साह न खण अरे बाथरूम त धोलाई नहीं था ताव मलराई नहीं था सलाह कंदो त चौंपलियूं बि धोराईंदई मार खुदाई जी पवंदई अरे अॻ में पंहिंजी सॻीअ माउ जो बि पिटियल आहे मां बि पारां था थी ॾिए ॻोठ वारो जीअं त सरकार मुंहिंजनि हिननि जानवर सिपाहियुनि खे वॾा जानबाज़ जानबाज़ कम था कयो भला जानबाज़ मुक्तणी मणको भॼी वञनि हा तव्हां किथे हुउसि जानबाज़ सिपाही साहब असांजी तारीफ़ पिया कयो तारीफ़ न खल पियो लाहे खल हा त मां बि तव्हां सरकार मुंहिंजनि हिन सिपाहियुनि खे बख़्श करे वरी नौकरी ते बहाल कयो आहे छा तव्हांखे ही पंहिंजे मश्करनि जे ॻोठ लाइ क़बूल आहिनि हाँ सूत्री साहब ॿियो को चारो बि कोन्हे ठीकु आहे तव्हांजी महिरबानी जो तव्हां हिननि खे क़बूल कयो ऐं मां अकेलो ईदनि जुमन ऐं विलायती खे पकड़े नथो सघां ऐं चङी भली फोर्स मूंखे ॾींदा कोन हिननि सां ई गुज़ारो करणो पवंदो हा ॻोठ वारा छा था चओ ठीकु आहे विलायती जी खवा के लगी आ पर जे बे सॼा हलंदासीं न मोचड़ा खाईंदासीं बुख ॾाढी लगी आ मानी खाई पोइ मोचड़ा खाऊं न अड़े न मोचड़ा कोन खाईंदासीं डीज़ल ते इहो पक सां कीअं थो चई उस्ताद खुदा जी ख़ल्क़ लाइ केतिरी लथरा माण्हू खे कहिड़ी ख़बर त हिनखे कंहिं सॾु ॾिनो आहे या न ॾिनो आहे उस्ताद सही उस्ताद आहे बाक़ी उस्ताद औंठे जो आहे कुॾी पौक आहे बुख आहे नांग ख़बर बुखियनि खां पुछो डीज़ल ते छा गुत अंदर खबर है खाधन खां पुछो हलो हलो था हलो हलो लालू केर आयो रे उतम बड़े केर आयो रे असां चइन ॿारनि मां तव्हांखे सॾु करे ॾिनो आहे लालू साहब तव्हांजो ॿुधायो न तव्हांजे ॻोठ जा आहियूं असां डीज़ल ते हा मां टिनी खे सुञाणा रुगो पुरुष वणंदा आहिनि हे असांजे ॻोठ जा इज़त भरिया मुड़साला थे असांजो जेको मश्करनि जो ॻोठ आहे न उन में बि ईअं रे सॼा भत में खिड़ी पवंदा आहिनि उते बि खाईंदा आहिनि मानी खाईंदा आहियूं मानी हाणे हिकिड़ो कमु कर हिननि खे खारा हा मानी न न मोचड़ा 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 खाराए उन खां पोइ थाणे ते माने बस ॿियो कमु न कर थोड़ा इनके मश्करनि जो ॻोठ आहे अलाए ॿियो ॻोठ आहे टे माण्हू मिलिया पर मानी जी सलाह कंहिं बि कोन कई रहंदो उबता त सॾई विया हाणे त बुख पेट में छका पई थी हाणे हापऊं ही वरी कहिड़ो नओं नमूनो आहे मश्कर जे ॻोठ में आयो आहे तॾहिं त माण्हू आहे ओ बा अबा हेॾे था हापऊं कखे ही बा तोखे आया उठ गाॾिया टायर अरे हेॾे किननि बसरनि जी भरियल बोरी मां तोखे गाॾे जो टायर थो लॻा हा थादली ॾेॾ न बा मिड़ई मज़ाकरी करण जी आदत अथम हा पाऊं ॻोठ ई जॾहिं मश्करनि जो आहे त चिड़ी छो थो दरगाह जा चढ़ा वॾे मिठल मश्कर जो पुट रही हाणे ॻाल्हि कर जोगिन जा पड़ा ॿुधा मश्करनि जो ॻोठ ही आहे न हा हा ही आहे लालू जी ओताग किथे आहे हा ही तूं मिठाई वटि मुंहिंजी रख मां तोखे चङी तरह थो सम्झायां त लालूअ जी ओताक किथे आहे तयार थी पुट तयार थी ॿुध ही रस्तो सिधो वठी वञ अॻियां मांडली अथई उतां लड़ंदे त साम्हूं पकूड़नि वारो दुकान हूंदई वरी उतां सन्हड़ी घिटी निकिरंदई हा विस हा
उते वरी साइकिल जो दुकान हूंदी, वरी उन जे पासे में बख्शल संबोसन वारो हूंदी। पोइ अॻिते अबा वरी उतां लड़ंदे थोरो अॻिते हलंदे त लुकमान लाई वारो आहे न, उन जो दुकान हूंदी। पर ॻाल्हि ॿुध, उन खां न पुछजा, तो वांगुरु शैतान आहे, उबतो ॾसंदी थी। हा, वरी ॾखण तरफ़ साम्हूं ॾिसंदे न त साम्हूं नीरो दरवाज़ो हूंदी, उहा ई थी लालूअ जी ओताक। दरवाज़ो खोलींदे त लालू साम्हूं हूंदी। कीअं? ईअं बा ईअं ही पंहिंजी अमानत वठो त मां लालू जी ओताक ॾे वञा। ठीकु आहे, वञ। ओ अम्मा चिलकणी, अम्मा तूं पंहिंजे घर वञ, मूंखे छॾे ॾे मुंहिंजे नसीबनि ते। अम्मा मां तोखे हिन हाल में छॾे न वेंदसि। तूं गॾिजी हलंदीअ त ठीकु आहे, न त अॼु राति मां तोसां हिते ई हूंदसि। ओ मां वञ घर वञ, कज़ीअ मिठल जा कन ईअं भरिया हूंदा तुंहिंजे ख़िलाफ़, ईअं मायूं छंडण जे लाइ छॼ भरनि। शाबाश थी चिलकड़ी, शाबाश थी। अम्मा पीछे तो सुबह का घर निकती आ, अञा ते घर कोन मोटी आ। मिठू थोरो साह त खण, अचण सां ई साहपा शुरू कया अथई। अम्मा बीमार आहे, तॾहिं थी अम्मा ॾे अचां। कहिड़ो आहे ॿियनि जे घर थी वञा, जो पंहिंजी माउ जे चवण ते मीज़ाइल लॻो पियो आहे। ॾिठई न चोरे जा कन कहिड़ा भरे छॾियईं। न ससु खे सलाम, न का खिलनि हो कुर्ब, अचण साईं देवन वारी आदम कंदो आयो। मासी हाणे तबियत कीअं अथई? मिठू अम्मा जी तबियत सही न आहे, तबियत ख़राब अथसि। चवांसि बि अथी त हली असां सां असांजे घर हली रह, त मञे ई कान थी। असांजे घर वरी कहिड़ा MBBS डॉक्टर वेठा आहिनि जो हिन जो इलाज कंदा, हिते सही आहे। छो मां पंहिंजी माउ खे अकेलो न छॾींदसि। अम्मा अकेली थी हिते थिए त बीमार थी पवे। हा ठीकु आहे, हिकिड़ी मोबाइल वठां थो, पोइ हुन में नेट जो पैकेज करायां थो, ॼाण थो मासी सेठियाणी खे सॼो ॾींहुं वेही गोबाटे सां ॻाल्हाए, वेही टाइम पास करे। कहिड़ो थो पेट भरिजे पियो। वाह, इन मोबाइल वारनि पैसनि मां किरायो करे वञ, गोबाटे खे वठी अचो। ओॾो मन मांदो लॻो पियो आहे। आणे मौला गोबाट के आणे ॾिठे ॾींहं थी विया, ॾिठे ॾींहं थी विया, ओ मन मांदो थियो आहे, ॾिठे ॾींहं थी विया, ओ साह सूलीअ टंगियो आहे, आणे मौला गोबाट के आणे ॾिठे ॾींहं थी विया। मिठू लॻे थो न त अम्मा खे बाबे गोबाटे जी यादि थी अचे, उनजे करे बीमार थी पई आहे। मिठू ससु ऐं सहुरे खे मिलाईंदे न त सवाबु थींदई। लेडी बंदूक तुंहिंजो ठक आहे। हाणे मां हिन जे करे वञा सेठ धनु जे बंगले ते, सो बि कराची एॾो परे न। अब सदको वञ, पेरड़ा भरे वञ, तकलीफ़ करे। ओ मां सेठियाणी, हे गोबाटो सेठ धनु जो खानदानी नौकर आहे, सेठ धनु हुनखे छॾींदो ई कोन, मूंखे ख़बर आहे न। ओ मां हाणे तूं वञ मिठल सां, पंहिंजे मिठड़े मिठल सां गॾु वञ। मूंखे गोबाटे जे अचण जो आसरो मिलियो आहे, अधु चाप थी वई आहियां। हलिया घर चङो मां, पंहिंजो ख़्यालु कजाए। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।